Assalamu alaikum dear friends and my students. अॼु असां सिखंदासीं त कीअं घर वेठे तव्हां इंटरनेशनल लेवल जा फ्री कोर्स करे सघो था। उन जे लाइ सिर्फ़ु तव्हांखे या त मोबाइल हुजणु खपे या इंटरनेट, उन में इंटरनेट जी फैसिलिटी हुजणु खपे या लैपटॉप हुजे, उन ते इंटरनेट हलाइण जी फैसिलिटी हुजे। जीअं तव्हां हिते स्क्रीन मुंहिंजी ते ॾिसी रहिया आहियो त मुख़्तलिफ़ ब्राउज़र हूंदा आहिनि तव्हांजे मोबाइल में। हिकिड़ो ब्राउज़र हूंदो आहे जेके असां इंटरनेट ब्राउज़र्स ॾींदा आहियूं, उते लिखियलु हूंदो आहे इंटरनेट, ऐं उन ते दुनिया जो गोलो ठहियलु हूंदो आहे आम मोबाइलनि में। या कुझु अहिड़ा ब्राउज़र हूंदा आहिनि जीअं ख़ासि करे क्रोम आहे, फायरफॉक्स आहे, इहे तव्हांखे ब्राउज़र साम्हूं नज़र अचनि पिया। प्ले स्टोर आहे, जीमेल, इहे जेके आम एप्लीकेशन्स आहिनि। अॼु असां जेको आहे सो हिकिड़े आम मोबाइल जे ब्राउज़र में तव्हां जेकॾहिं इंटरनेट तव्हांजी ऑन आहे, तव्हां आम ब्राउज़र खे खोलियो। मूं वटि ही इंटरनेट जो आम मोबाइल जो ब्राउज़र आहे। गूगल क्रोम बि तव्हां खोले सघो था। तव्हां उनखे जॾहिं खोलींदव, इंटरनेट ब्राउज़र ईंदो, तव्हां हुन में लिखंदव, हिकिड़ी आम वेबसाइट आहे EDX। जॾहिं तव्हां EDX लिखंदव त तव्हां लिखिजी ईंदा फ्री ऑनलाइन कोर्सिस बाय हार्वर्ड यूनिवर्सिटी अमेरिका जी, MIT यूनिवर्सिटी ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं। EDX.org मुंहिंजी सॼी एड्रेस आहे, www.edx.org। हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन आहे जेका फ्री ऑनलाइन कोर्स ऑफर करे थी। तव्हां हिनखे क्लिक कंदव। जीअं तव्हां क्लिक कंदव त तव्हां हुनजी वेबसाइट ते वेंदव। तव्हां हीअ जेके टे साइड में ही बटन ठहियल आहिनि, तव्हां हिनखे क्लिक कंदव त हुनजी अहिड़े क़िस्म जी स्क्रीन खुली ईंदी। हिन में हिकिड़ो साइन इन लिखियलु आहे। जेकॾहिं तव्हां वटि पहिरियां ऑलरेडी तव्हांजो अकाउंट हिन में आहे त तव्हां साइन इन कंदव। जे अकाउंट न आहे त तव्हां छा कंदव, रजिस्टर कंदव। मुंहिंजे ख्याल में असांखे पोइ रजिस्टर ते जीअं तव्हां क्लिक कंदव, फस्ट टाइम जॾहिं तव्हांजो अकाउंट हिन में EDX में न आहे ठहियलु, रजिस्टर ते क्लिक कंदव त तव्हां वटि हिकिड़ो फॉर्म खुली ईंदो। हुन में तव्हां पंहिंजो फस्ट नेम लिखंदव। मिसाल तौरु मुंहिंजो फस्ट नेम आहे मोहम्मद, ठीकु आहे। तव्हांजो पब्लिक नेम छा हुजणु खपे, लेट्स सपोज़ तव्हां माना तव्हांखे EDX कीअं तव्हांजो को बि यूज़र नेम थी सघे थो। अच्छा, कुपाना 1 2 3 लेट्स सपोज़, ठीकु आहे। तव्हांजी ईमेल एड्रेस थी वई। पोइ तव्हां पासवर्ड हणंदव। पासवर्ड अहिड़ो हणंदव जेको तव्हांखे पाण खे यादि हुजे। 7 8 नंबरनि जो पासवर्ड हूंदो आहे। तव्हां को बि पासवर्ड हिते लॻाए सघो था, पर उहो तव्हांखे यादि हुजणु खपे। आईंदा जॾहिं तव्हां हिन ते ईंदव त उहो पासवर्ड तव्हांखे ऐं पंहिंजी ईमेल एड्रेस हिन ते लॻाइणी पवंदी। कंट्री आहे रीजन, कंट्री तव्हांजी जेका आहे असां लॻाईंदासीं। सपोज़ कुझु कंट्री जा नाला अची था वञनि, पाकिस्तान अची क्लिक कंदव, पाकिस्तान डन थी वियो। ऐं उनखां बाद में जीअं तव्हां हिनखे छॾे ॾियो, क्रिएट अकाउंट हणंदव। जीअं क्रिएट अकाउंट हणंदव त तव्हांजो जेको आहे सो अकाउंट हिन में खुली वेंदो। अकाउंट ठहण खां बाद में जॾहिं तव्हां नेक्स्ट टाइम वरी ईंदव त पोइ तव्हांखे वरी साॻे इन ते अची करे साइन इन करिणो पवंदो। साइन इन करण जे हिसाब सां तव्हां वटि ही हिकिड़ो फॉर्म खुली ईंदो। उन में तव्हां पंहिंजी ईमेल एड्रेस लिखंदव जेका तव्हां पहिरियां हिन में ॾिनी, ऐं जेको पासवर्ड तव्हां हिन में ॾिनो उहो पासवर्ड लिखी करे तव्हां हुनखे साइन इन जे बटन ते हणंदव। जीअं ई साइन इन जे बटन ते हणंदव त तव्हांजी हिकिड़ी अॻियां तव्हांजे अॻियां अहिड़े क़िस्म जो जेको आहे सो EDX जो पेज खुलंदो। उन में तव्हां वटि लिखियलु आहे एक्सप्लोर न्यू कोर्सिस। मिसाल तौरु हिनखे तव्हां क्लिक कंदव। को बि कोर्स जेको तव्हां करणु था चाहियो तव्हांजे साम्हूं खुली ईंदो। को बि कोर्स जेके, अच्छा, हीअ सभु कोर्सनि जी लिस्ट आहे। हाउ टू, मिसाल तौरु मां जेको आहे ही हज़ारें कोर्सिस आहिनि। तव्हां कंप्यूटर साइंस, टेक्नोलॉजी, डिजिटल लिटरेसी, मार्केटिंग, बिज़नेस, इंटरप्रेन्योरशिप, हर शइ हिन में आहे। तव्हां मिसाल मूंखे ही कोर्स करिणो आहे हाउ टू लर्न ऑनलाइन, मां हिन क्लिक कंदुसि। जीअं तव्हां हिन क्लिक कंदव त तव्हांजे अॻियां लिखिजी ईंदो इनरोल, यानी हिन कोर्स में तव्हांखे इनरोलमेंट खपे। ऐं इहो कोर्स कॾहिं थो शुरू थिए, स्टार्ट्स मई 14 खां शुरू थिए। तव्हां इन इनरोल खे क्लिक कंदव। जीअं इनरोल खे क्लिक कंदव त तव्हां उन कोर्स में ऑटोमेटिकली इनरोल थी वेंदो, ऐं उनखां बाद में तव्हां उन कोर्स खे पढ़ी सघंदव। असां हाणे मां हिन कोर्स खे अच्छा, हिन में ॿ जेके ऑप्शन तव्हांजे अॻियां अची सघनि था। तव्हांखे लिखिजी आहे त कंग्रेचुलेशन्स, यू आर नाउ इनरोल्ड इन हाउ टू लर्न ऑनलाइन।
इन में 2 कैटेगरीज़ आहिनि। ऑनलाइन कोर्स तव्हां कयो ऐं सर्टिफिकेट वठो, उहो पैसनि जो आहे, $49 जेकॾहिं तव्हां सर्टिफिकेट नथा वठणु चाहियो, सिर्फ़ु पढ़णु था चाहियो, जीअं तव्हांजी नॉलेज वधे, त पोइ तव्हां छा कंदव, ऑडिट दिस कोर्स, तव्हां हिन ऑडिट दिस कोर्स खे क्लिक कंदव। जीअं तव्हां ऑडिट दिस कोर्स खे क्लिक कंदव, तव्हांजो कोर्स स्टार्ट थींदो, तव्हां हुनखे पढ़ी सघो था बग़ैर कंहिं फीस जे। जेकॾहिं तव्हांखे कॾहिं सर्टिफिकेट वठणु खपे त पोइ तव्हां हुनखे अपग्रेड करे सघो था, त तव्हांजो सर्टिफिकेट तव्हां हुनखे वठी सघो था। जे न ऐं तव्हांखे पैसा न आहिनि भरणा, त तव्हां स्टार्ट कोर्स तव्हां फ्री में इहो कोर्स करे सघो था। हिन में को बि जेको आहे सो तव्हांखे फीस वग़ैरह भरणी न पवंदी। तव्हां बिल्कुलु जीअं तव्हां क्लिक कंदव त अहिड़े क़िस्म जी वेबसाइट खुली ईंदी। हाणे तव्हां आराम सां हीअ वीडियोज़ आहिनि, वीडियोज़ ॾिसंदा, नेक्स्ट कंदा वेंदव, तव्हांजा वीडियोज़ इहे हलंदा वेंदा। या हीअ मथां जेको आहे सो तव्हांजा हीअ कोर्स तव्हां हिनखे ॾिसी सघो था। तव्हां मिसाल हीअ वीडियो हलायो, तव्हां हिनखे फुल स्क्रीन करे सघो था, फुल स्क्रीन करे ठीकु आहे। हीअ तव्हांजा कोर्स तव्हांजो शुरू थी वियो। तव्हां कोर्स इहो जी मिसाल वीडियो पूरो करे वरी तव्हां नेक्स्ट खे हणंदव, तव्हां सभई जेके रिसोर्सिस आहिनि उन में वीडियोज़ आहिनि, का टेक्स्ट आहे, हर शइ हिन में तव्हांखे कोर्स में नज़र ईंदी। तव्हां पंहिंजो इंट्रोडक्शन कराए सघो था ऐं अहिड़े तरीक़े सां हीअ सॼो कोर्स मुकमल करे सघो था। हीअ तव्हांजो मथां कोर्स जो सिलेबस आहे, हीअ डिस्कशन आहे, हीअ प्रोग्रेस आहे, त तव्हां कोर्स केसि ताईं पहुतो आहे, हीअ हर शइ तव्हां वटि हिन में अवेलेबल आहे। हीअ अॼोकी जेका वेबसाइट ईडेक्स हुई, नेक्स्ट टाइम मां वरी ॿियूं जेके वेबसाइट आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि। जेके मां शागिर्द घर वेठा आहिनि थिया, महिरबानी करे तव्हां पंहिंजी ईमेल एड्रेस जेका तव्हां वटि आहे उनजो सही इस्तेमालु कयो, इंटरनेट ते वञो ऐं हीअ फ्री कोर्स जेके आहिनि से तव्हां घर वेठे उन्हनि खे कोर्स करे सघो था। कुझु अहिड़ा कोर्स बि आहिनि जिते फ्री सर्टिफिकेट बि तव्हांखे ॾिना वेंदा आहिनि।